कमकार मास्टर के कारो करे मारे ए मास्टराणी के तोट वठी आवा। वाह कमदार वाह, एड़ो कम क्यों थई जो मुझी दिल्ली ठारे छड़ी थई। वाकई मास्टराणी भी ॾाढी सुहिणी आ। शहजादी आ शहजादी। कमदार इनके समझाए छॾीस, सुभाणे खां वठी ये मुंहिंजी कुंवार थींदी ऐं हिन हवेलीअ जी राणी। मास्टराणी भाग था खुलनी भाग, सुभाणे तुझो निकाह रेस सां तो कराया, पोइ त सही तूं मालिकाणी थींदी मालिकाणी, ऐं पोइ वटंदी हुकुम हराईंदी कीअं पोतार। जहालत जी हद हुंदी है। न कंदस मां हिन ज़ालिम सां शादी, न थींदस मां इन हवेली जी राणी, भले मूंखे मारी छॾियो। सफ़ा ॻाल्हि भागी, मखण पे मथो तो सड़ई, चौथी भाग के लतुआणी चोरी, चौथी भाग के लतुआणी। बाबल साईं ब दर्जा पढ़ियला, छोरी आकर त ॾेखारींदी न। ॿ ॾींहं पानी मानी बंदि था करियुसि, पाणे दिमाग़ में हवा निकिरी वेंदसि। रेस बाबा, मास्टराणी ते तव्हांजी नज़र हुई, सच पुछी त असुल हथ ई न लाथोमांसि, न त असुल मथो ॻाढ़ो ॾिसी था। अॼु जो इंसान चंड ते पहुतो आहे ऐं तव्हां पंहिंजी क़ौम जो मुस्तक़बिल तबाह था करियो। मूंखे त तव्हांखे ॾिसी ईअं थो लॻे जीअं असांजी सिंध 200 साल पोइ हली वई आहे। कमदार इनके कमरे में बंद करे एड़ो सबक सेखारीस जो ये जेको 100 सालन जो सफर थी चवे न, हिकड़ी घड़ीअ में खत्म थी वञे। ऐं रुगो ईअं चवंदी वञे त सिज लहे बि हिते थो ऐं उभरे बि हितां थो, वठी वञेसि। This time check is brought to you by खास मिक्स चाय का एक्सपर्ट बनना है तो ट्राई करें नेस्ले एवरीडे। छोटा पैक बड़ा मजा। तू जो हशर ॾिसी अॼु खां पोइ को बि माण्हू जाबिर खान जे ॻोठ में स्कूल खोलण जी कोशिश न कंदो। छा समझी? मां कमदार सुखियो, कम कंदो हां ॾुखियो। हाणे कम थियो भलो, मास्टर भी मरियो ऐं छोकरी भी कैद में थी वई। कमदार समझाइस इन जो इन में भलो आ, जेकर गाल समझी वेंदी त राणी थी हली वेंदी, समझी? मां हुन ज़ालिम सां कॾहिं बि शादी कान कंदसि। छोरी गाल समझ, वडेरे सां शादी कर, भलो इन में थई, समझी? हाणे जॾहिं निकिरंदे जॾहिं वॾेरे सां शादी करी। खुदा जे वास्ते मूंखे आज़ाद करियो। तोखे आज़ाद कयूं? हा त पोइ सवलो तरीक़ो आहे, रुगो तूं वॾेरे सां शादी कर, असांजी मालिकाणी थिए, न त पोइ मां कमदार सुखियो, कम कंदो आहियां ॾुखियो। मां कॾहिं बि हुन ज़ालिम सां शादी कान कंदसि। अरे जबल ॾिसी त छा थो, वठीस करीस केत त ख़बर पएसि, ॿधो चङो आहे, छो त मां कमदार सुखियो, कम कंदो आहियां ॾुखियो। हथ लॻा।
ये को यही कर सबब पक्को न फिक्रीन चोट पढ़ाई पढ़ेंगे। हलो गरीब तुझा भाग तू बस माल क्याणी थी थी ऐं हिन कमदार तोरी हुकुम हलाई थी मां कमदार सुखियो कम कंदो है दुखियो। बाबा ज़ुल्म थियो। छा थियो पुट छा थियो? बाबा साईं अॼु ॻोठ में वॾो ज़ुल्म थियो आहे। बाबा साईं ॾिठो ई न वॾेरे कीअं साज़िश करे मास्तर ऐं मास्तराणी खे कारो करार ॾेई माराए छॾी। जीअं हितां जो स्कूल न खुले बाबा ऐं हितां जा ॿार तालीम न कराए सघनि बाबा साईं। त छा हिन ॻोठ में अहिड़ो मर्दे मुजाहिद कोन्हे जेको हक़ जो अलम खणी वॾेरे सां मुक़ाबिलो करे? बाबा वॾेरे मास्तर ऐं मास्तराणी जो क़त्ल न पर इल्म जो क़त्ल कयो आहे। ॼट खे ख़बर न आहे त इल्म इंसान जी टीं अखि आहे। अमा आस्ते ॻाल्हाए जितिन खे बि कन हूंदा थे किथे ईअं न थिए जो वॾेरो वरी असांखे माराए छॾे। बाबा अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत भलो आहे जिथे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थिए। अञा बि चवीं थो त ज़ालिम ख़िलाफ़ आवाज़ न उथारियां। अहिड़े जीअण खां मरण भलो आहे बाबा। अमा हे तरह खतरे खां खाली कोन आहे। हल त मां तोखे शहर छॾे अचां। बाबा को फरिश्तो ज़रूर ईंदो जेको हिन ॻोठ खे हक़ सच जी राह ॾेखारींदो। हाँ मां ज़रूर ईंदो।